अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। हज़रत बिलाल हबशी रज़ी अल्लाह ताला अन्हु मशहूर सहाबी आहिनि जेके मस्जिद नबी जो हमेशा मौजूद रहियो। शुरू में हिक काफ़िर जा गुलाम हुआ। हिन इस्लाम क़बूल कयो ऐं पोइ तरह तरह जूं तकलीफ़ूं मिलियूं। उमैया बिन खल्फ़ा जेको मुस्लमाननि जो सख़्त दुश्मन हो, उन्हीअ हिन खे सख़्त गर्मी में विपहरी जे वक़्तु तपंदड़ रेतीअ ते सिधो लेटाए उन जे सीने ते पत्थर रखे छॾींदो हो त जीअं हू चुटपुट न करे सघे ऐं चवंदो हो त जा हिन हाल में मरी वञ या ज़िंदगी पई त इस्लाम खां हटी वञ। पर हू हिन हालत में बि अहद चवंदो हो, यानी महबूब हिकु ई आहे। राति जो ज़ंजीरनि में ॿधी कोड़ा लॻाया वेंदा हुआ ऐं ॿिए ॾींहं ते उन्हनि ज़ख़्मनि खे गरम ज़मीन ते रखे अञा वधीक ज़ख़्मी कयो वेंदो हो त जीअं बेक़रार थी इस्लाम तां हटी वञे या तड़पी तड़पी मरी वञे। अज़ाब ॾियण वारा थकिजी पवंदा हुआ। केॾी महिल अबू जहल जो नंबर ईंदो हो त वरी केॾी महिल उमैया बिन खलीफ़ा जो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं उन्हनि खे हिन हालत में ॾिठो त उन्हनि हिन खे ख़रीद करे आज़ाद फरमायो, छो जो अरब जा बुत परस्त पंहिंजनि बुतनि खे बि माबूद चवंदा हुआ। उन्ही जे करे उन्हनि जे मुक़ाबले में इस्लाम जी तालीम तौहीद जी हुई, जंहिं जी वजह सां हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़बान ते हिक ई जो विर्द हो। ही तालुक़ ऐं इश्क जी ॻाल्हि आहे। असां कुड़ियुनि मोहबतुनि में ॾिसंदा आहियूं त जंहिं सां मोहबत थी वेंदी आहे त उन्हीअ जो नालो वठण में लुत्फ़ ईंदो आहे। त अल्लाह जी मोहबत जो छा चवण, जेका दीन ऐं दुनिया में ॿिन्ही जॻहियुनि ते कमु अचण वारी आहे। इहा ई वजह आहे त हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हर तरह सां तंग कयो वेंदो हो। सख़्त खां सख़्त तकलीफ़ ॾिनी वेंदियूं हुयूं। मके जे छोकरनि खे चयो वेंदो हो त हू हिन खे घिटियुनि में तंग कंदा रहनि। ही हुआ जो हिक जी रट लॻायूं वेठा हुआ। उन्हीअ जो हिन खे इहो सिलो मिलियो जो ही हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में मौज़िन थिया। हमेशा अज़ान जी ख़िदमत उन्हीअ जे हवाले कई वई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विसाल खां पोइ मदीना तैयबा में रहण ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॻह खे ख़ाली ॾिसण मुश्किल थी वियो। उन्हीअ करे हिन इरादो कयो त हू पंहिंजी ज़िंदगी जा जेके बि ॾींहं आहिनि उहे चाहत में गुज़ारे छॾिया। उन्हीअ लाइ जिहाद में शिरकत जी नियत सां हली पिया। हिकु अरसे ताईं मदीना मुनव्वरा में वापसि न आया। हिकु दफ़े हिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख्वाब में ज़ियारत कई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बिलाल, ही कहिड़ो ज़ुल्म आहे, असां ॾे अचो ई नथा। अखि खुलण खां पोइ मदीना तैयबा हाज़िर थिया। हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु अज़ान जी फरमाइश कई। दादलनि जी फरमाइश ते हू कीअं इनकार कनि। अज़ान ॾियणु शुरू कई त मदीने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जी अज़ान कननि ते पवण सां मदीने में कोहराम मची वियो। अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। औरतूं बि रोंदियूं घरनि खां निकिरी आयूं। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु कुझु ॾींहं क़याम करण खां पोइ वापसि थिया ऐं 60 हिजरी जे क़रीब दमिश्क में पाण जो विसाल थियो।